अस्सलाम वालेकुम नाज़रीन, अवांजे पसंदीदा प्रोग्राम टिपिकल टाक सां गॾु हाज़िर आहियूं। नाज़रीन, असांजो प्रोग्राम टिपिकल टाक न सिर्फ़ु ॾेह पर परॾेह में बि मशहूरु थी चुको आहे ऐं असांखे फीडबैक मिले थो दुबई खां, साउथ अफ्रीका खां, यूके खां, उन खां अलावा USA खां असांजा दोस्त आहिनि ज़ुल्फ़कार शेख साहब जिन हॉस्टन खां कैनेडा खां असांखे फेसबुक ते कमेंट्स ॾिना आहिनि त तव्हांजो प्रोग्राम तमामु बहितरीनु आहे। असां हिते USA में वेही, कैनेडा में वेही तव्हांजो प्रोग्राम डेली मोशन ते ॾिसंदा आहियूं, तव्हां अपलोड कंदा आहियो। तव्हांजी वॾी महिरबानी साईं, तव्हांजे करे ई असां प्रोग्राम कयूं पिया। जेके असांजा सिंधी भाइर परॾेह में वेठल आहिनि, जेके सिंध में न आहिनि ऐं ॿाहिरि वेठल आहिनि नौकिरी जे सिलसिले में या कंहिं बिज़नेस जे सिलसिले में, उन्हनि खे एंटरटेन करण जे लाइ असां हीउ प्रोग्राम अपलोड कंदा आहियूं डेली मोशन ते। फेसबुक जो पेज आहे धरती TV जो, उन ते अपलोड कंदा आहियूं ऐं तव्हां कमेंट्स ॾींदा आहियो, तमामु घणी ख़ुशी थींदी आहे। दुबई खां असांखे वहीद हयात साहब, हाजी मोहम्मद अली, मुमताज़ जुणेजो, नज़ाकत सिंधी साहब, इन्हनि असांखे फीडबैक ॾिनो ऐं चयाऊं, फरमाइश कई अथऊं हिकिड़ी त टिपिकल टाक प्रोग्राम में जिते ॿिया किरदार आया आहिनि सिंध जा, उते हिकिड़ो अहम किरदारु आहे सिंध जो, जंहिंसां तक़रीबन ॿारहाड़ी जे माण्हुनि जो घणो वास्तो पवंदो आहे। यानी उहो किरदारु आहे माल जो चोर। माल जो चोर यानी जेको चौपायो माल हूंदो आहे उनखे जेको चोराईंदा आहिनि उनखे माल जो चोर चवंदा आहिनि। जिन में मेंह थी वई, गऊं, बकरी या ढगो या कोई बि ढोर जेको चोराईंदो आहे उनखे माल जो चोर चइबो आहे। असां तमामु घणी कोशिशि कईसीं त को माल जो चोर ॻोल्हा कयूं, पर असांजी ॻोल्हा उहा कामयाबु थी वई। आख़िर असांखे हाजी वधायो साहबु मिली वियो, जेको पुराणे युग जो चोर आहे, तमामु सीनियर चोर आहे। हिन वक़्तु ताईं बि उनजो इहो सिलसिलो जारी आहे या न आहे, इहो उन्हनि खां पुछंदासीं। साईं, प्रोग्राम में तव्हांखे भलीकार चऊं था वधायो चोर साहबु, हाजी वधायो चोर। मूंखे ख़बर पई आहे तव्हांजो पूरो नालो हाजी वधायो चोर आहे। साईं, हाणे हिन वक़्तु त असां चोर न आहियूं, हरू भरू चोर चोर करे ख़्वार न कर। हिन वक़्तु मां सिर्फ़ु हाजी आहियां। अच्छा, बाक़ी इहा आहे त माण्हुनि खे मां थोरा रस्ता ॿुधाईंदो आहियां त बाबा चोरी करण जो बि हिकिड़ो तरीक़ो आहे। मतिलबु तव्हां छॾे चुका आहियो इहो कमु? मां छॾे चुको आहियां। हाणे अकेडमी खोली अथव छा पंहिंजी? माशाल्लाह मुंहिंजो पंहिंजो स्कूल आहे, चोरनि खे माना ट्रेनिंग ॾींदो आहे। चोरनि खे स्कूल की वाह रे वाह, माना दुनिया तरक़ी कई आहे। मल वारनि पंहिंजा स्कूल खोलिया आहिनि, मलाखले जा पंहिंजा आखाड़ा खोलिया अथनि। उन में जेको आहे थोरो उनखे सेखारनि था। कोजी वारा क्रिकेट वारा सेखारनि, अदाकारी वारा सेखारनि था। बाक़ी त हाणे असां जे करे सेखारियोसीं चोरी माण्हू खे तरीक़ो चोरी जो, त उहो माना वरी तव्हांखे खिल थी वठे पई। इहा बि हिकिड़ी अकेडमी आहे। दुनिया जा जेके बि चोर आहिनि, असां उन्हनि खे मां दरख़्वास्त कंदुमि त तव्हां अचो मूं वटि, राबितो कयो मूंसां। मुंहिंजो नंबर जेको आहे तव्हां अगरि फ़ोन कंदो तव्हांखे मिली वेंदो। त तव्हांखे मां इहो तरीक़ेकार सेखारियां त चोरी कीअं कबी आहे। जेको भाॻियो आहे उहो सुतो पियो आहे त उनखे कहिड़े तरीक़े सां पंहिंजो उहो जाॻे न, जीअं तव्हां सामान खणी करे निकिरी वञो। इहा कहिड़ी तव्हां सिख्या ॾियो था? चोरनि जे लाइ स्कूल खोलियो अथव त माल जा चोर उते अचनि, एडमिशन वठनि, तव्हां खां ट्रेनिंग वठनि, त चोरी कीअं कबी आहे? हिकिड़ी ॻाल्हि ॿुध, चवंदा आहिनि त इल्मु विरहाइण सां माना बरकत थिए थी। इल्मु घटिजंदो न आहे, वधंदो आहे। इहो कहिड़ो इल्मु आहे? हाणे हिकिड़ी ॻाल्हि ॿुध, इल्मु आहे, भली जा चोरी हुजे। हाणे जेके धारेर थियनि था, मोतबर पाण खे सॾाइनि था, उहो हुनखे उस्ताद न छॾींदो आहे, वॾो न छॾींदो आहे। वॾा उस्ताद माना उहो उस्ताद थियो हिकिड़े क़िस्म जो। त चोरनि जी मां चयो की इहा हिकिड़ी घटि बि थी वञे, जीअं असांजी सिंध मां मल थी घटिजे, त ईअं चोर जेके आहिनि उन्हनि जो नालो निशान न रहियो आहे। चोर जो मतिलबु इहो आहे त हिकिड़ो सीधो साधो माण्हू, माना सॼो ॾींहुं माण्हू सां गॾु हुजे, होटलनि ते, माना घरनि में दावतूं मानियूं, हे वठि वठि, उनजो कमु आहे राति जो। जेको धारियल आहे उहो आहे ॾींहुं राति टोटल धारियल, माना फरार। चोर जी जॾहिं थी ख़बर पए न, सालनि में ख़बर न पई चोरनि जी, त चोर कहिड़ो आहे। असांजा वरी तरीक़ा ई ॿिया हूंदा, जो मां तव्हांखे उहे तरीक़ा सेखारिया त तव्हां इहा पंहिंजे गोस्टिंग छॾे करे तव्हां चवंदो त मां बि तव्हां सां गॾु। गोस्टिंग न साईं, होस्टिंग। हा, इहो असांखे कहिड़ी ख़बर, होस्टिंग आहे गोस्टिंग आहे, वेठा हुआ तव्हां इहो इंटरव्यू कंदा। हाणे मसइलो इहो आहे, मां चवंदो तरीक़ा तव्हांखे मां सेखारियां चोरी जा, त चोरी कीअं कजे, भाग्य खे बि नुक़सानु न, त पाण खे बि न। चोरीअ जो छो तव्हां सेखारियो था माण्हुनि खे? ठीकु आहे, नौजवाननि में बेरोज़गारी जो अंसर वधीक आहे असां वटि, उनजो इहो मतिलबु त न आहे त तव्हां उन्हनि खे चोरियूं सेखारियो। साईं, हाणे असांजा अबा ॾाॾा जेके हा पुराणा, उहो चोर हा, नामी गिरामी वॾा चोर हा। अबो जेको आहे सो उहो बि रहियो पंहिंजे दौर में चोर, पर असांजो जेको पर ॾाॾो हो उहो ॾाढो सही नामी गिरामी, उनखे पोइ सरदार कयूं, ख़ानदानी चोर रहियसि थियो, रहियसि खां पोइ सरदार थियो। ॾाढो अॻे चोर खे सरदार मुड़ुसु माण्हू, अच्छा, चोर हूंदा मुड़ुसु माण्हू, इज़त जो ख़्यालु कंदा।
असां बि पंहिंजे दौर में जेकी चोरियूं कयूंसीं इज़त जो ख़्यालु कयासीं मां हिकिड़ी जाइ ते चोरी करण जो माई का हुजे त माना उहो कंहिं पंहिंजे कंहिंजे ख़्याल में वेठी हुजे कंहिं दोस्त जे ख़्याल में त मां चोरी जे ख़्याल में त मां कंहिं माई करे पोइ चोले में वरितो अच्छा त जानी काॾे थो वञे मां चयो मां जानी काॾे मां चोरी कराए वञे भाॻी परे थी त हलाए न लथ त माई चुप थी करे पई रही त एॾी इज़त हूंदी असांखे त असां चयो त पराए घर में गिया त माना जंहिंजे घर में गिया त उहे मायूं असांजूं न्याणियूं सियाणियूं थियूं न ऐं उते असां चोरी बि कयूं हिकिड़े घर मां सम्झ असां निमक खाधोसीं न हिकिड़े क़िस्म जो रोज़ी रोटी त हा उनजी इज़त जो असां ख़्यालु कंदा हुआसीं अगरि मर्द उहो थियो त अगरि झेड़ो थियो त लठ खुपकाए कंदा असांखे त तरीक़ेकार हूंदो त लठ जेकी हणणी आहे हिते हणणी आहे लठ हूंदी बांस जी उन में लोह जो जेको आहे हूंदो माना हिकिड़ो अधु फुट असां लोह हणंदा हुआसीं पत्र उनखां पोइ वरी जेको आहे सो ढोर जो पुछु लॻंदो हो अच्छा ॾांद थियो गऊं थियो जो पुछु लॻंदो उहो वरी सुके जे महिल वेंदो त लठ खे भञण जो ख़तरो न अॻिले हमराह खे लॻी वई ॼण त कुहारी लॻी वई लठ जो उहो दौर चोर खे माना लठ ऐं कुहाड़ी ईअं हूंदियूं साईं मां चयो अंग्रेज़ न पाबंदी विधी लठ ते या बांस वारी लठ जेकी आहे जंहिंमें पुछु लॻंदो आहे अंग्रेज़ न पाबंदी विधी हिन ते असांजे ॾाॾे जो दौर हुजे ॾाॾो असांजो बादशाह रहिस माण्हू थिए चोर हुजे चोटी जो मां चवां थो त भाॻिया जे कढ लॻा मां ॾाढो ॿुधाईंदो माना पर ॾाॾे जी ॻाल्हि भाॻिया कढ लॻसि मुंहिंजे पर ॾाॾे जे पीनाई लठ करे 4 ॼणा हुजनि भाॻिया हे हुजनि 2 ॼणा टोटल चोर वेंदा 2 या 3 पीउ पुट हुया ॿई पीउ पुट दोस्त हो हिकिड़ो ॿियो हो अच्छा हीअं करे बसि पीनाई खे लठ ठका जो कढाई त फिल्मनि में ॾेखारनि था त इहो असांजी ॾाॾनि जी नकल थियल आहे मां ॾिसंदो खिल वरिती आहे मूंखे अजय देवगन जी मां फिल्म ॾिसां पियो त उन में इहे ई अजय देवगन लठ फेराए हणे थो 4 माण्हू किरनि था अजय देवगन हा अच्छा इहे 4 माण्हू किरनि था माना इंडिया जी फिल्मूं ॾिसंदा आहियो हले थियूं न होटल ते सॼो ॾींहुं वेठा आहियूं चांहि पीऊं था उते को माना ईअं चंडो सदोरो अखि मां कढूं था अच्छा माना हुन में ख़बर थी पए त कहिड़ो चंडो सदोरो आहे या कहिड़ो माल हूंदो माण्हू आहे त हिन जा ॿकरी गाॾी ढक गऊं चोरायूं हीअं करे पीना लठ ते थका जो हीअं उॾारे करे लठ जंगनि में लॻे 4 माण्हू किरी पिया धुप ॾाॾे चयो भॼ हाणे ॿकरी कुले थो ॿिन्ही खे उहो ॿकरी कुले त आहे लठ फेरी हणी अथसि कमाल आहे चोर आहे पर मसइलो विया जो न मुंहं में हणणी आहे न छा में जंगनि में अटकी किरे त हुननि चयो बाबा इहे वॾा चोटूं आहिनि पोइ जेको आहे सो जेको भॻा वठी करे अबू जेको हो ॾाढो असांजा जेके परॾाॾा हुआ उहे झाड़ अकलींदा हुआ अच्छा झाड़ में हूंदी हिकिड़ी नोटनि हुनखे सॾींदा हुआ झाड़ छो अकलींदा ॾींहं जो उहो कमु कंदा मतिलबु झाड़ अकल बि झाड़ हूंदी हुई ॾाढी उन दौर में माकड़ किरंदी हुई इहे झिरकियूं हूंदियूं झाड़ हूंदी उहा किरंदी हुई पोइ उन हकलनि लाइ हिकिड़ी नोटनि हूंदी हुई घुमाए घुमाए ठका जो कढाईंदा हुआ त उन परे ताईं हली वेंदी त हिन में ज़ऊं 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 में कलियूं ॿधल हूंदियूं इगड़ियूं त उहा ज़ऊं 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 कंदी वेंदी त भॼी वेंदा हुआ सभु झिरक विरक इहो त उन दौर इहे सिखियल हुया उन दौर में बि लठ जी पीनाई करे घुमाए हणणी आहे कंहिंखे लॻे त ठका थी वञे त इहो दौर हूंदो इज़त हूंदा हुआ चोर हूंदा हुआ हाणे इज़त वारा चोर न आहिनि अच्छा हाणे थी हरो चोर त चोर हूंदो आहे चोर कहिड़ो इज़त वारो हूंदो आहे साईं हिकिड़ी ॻाल्हि ॿुध इज़त वारो मां हुनखे सम्झो जेको न्याणी सियाणी जो ख़्यालु करे कंहिंजे घर में गिरे थो का न्याणी कीअं सुती पई आहे का कीअं सुती पई आहे त असांजे दौर में ईअं हूंदो त मां न्याणी ॾिसंदो त बाबा जेको मर्द आहे या के बि आहे सुतो पियो आहे त मां वरी मथां चादर ॾिनी वेंदो हुउमि अच्छा त इज़त इहा हूंदी आहे छो पाण न्याणियुनि सां पाण माण्हू न्याणी सियाणी वारो हूंदो त कंहिंजे घर में घिरण सां तव्हांखे अगरि तव्हांखे जेको हिकिड़ी शइ आहे बाबा तव्हांखे हीअ खणणी आहे चोरी छा खणणी आहे बाबा तव्हांखे ॿकरी चोराइणी आहे मेंह चोराइणी आहे मेंह आहे या को ॿियो को सामान जेको थियो त मसइलो आहे त असां जॾहिं पेटी बि असांखे चोराईसीं त हुन में ॾिठो त न्याणी सियाणी जा कपिड़ा आहिनि त उहे असां कढी सटियासीं अच्छा वॾो झेड़ो थी सघे थो उहो ॾाज हुजे न्याणी जो कंहिंजो बिल्कुलु सही उहो न चोरायव कॾहिं न सही असां अक्सर अख़बारुनि में पढ़ंदा रहंदा आहियूं त न्याणीअ जो ॾाज बि चोरी थी वई इहे अॼोका लूसी चोर जेके आहिनि उन्हनि खे उहे मां उन्हनि खे चोर न सॾींदो आहे अच्छा मां उन्हनि खे सॾींदो आहियां कुतो माना उहे ख़ानदानी चोर न आहिनि बुख खां चोर थिया बुख आहे न कुतो आयो न पोइ हॾी बि आई त मानी बि आई कणिक बि आई त जेको आयो त खा चांवर कुतो ॾियणु चांवर साईं कंहिंजे घर में घिरणु सही ॻाल्हि त न आहे न पोइ राति जे ऊंदाईअ में हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए ॾाढो मुड़ुसु जेको हूंदो पराए घर में घिरंदो अच्छा अॻिलो बि ॾाढो आहे त भला मुक़ाबिलो करे अचे मैदान ते
मसइलो आहे त ॾाढा हिन जो मसइलो आहे न घर में तव्हांजे जेको आहे सो इहे जेके थियनि था पंहिंजो वज़ीर थियनि था उहे नथा गिरनि पिया मिसाल हिकिड़ो वोट जे लाइ अचनि था उन खां पोइ सॼो ॾींहुं टीवी ते वेठा आहिनि कूड़ा वाइदा था कनि पिया भला उहे चोर न आहिनि छा असां चोर त आहियूं असुली सफ़ा जेके इहे खड़ा था इहे वज़ीर जा कहर थियल त पैसा छत नमूने निकिता पोइ इहे पर चोरी न थियल आहे करप्शन था कनि मतलब टैक्स चोरी कनि था मतलब कुछ भी चोरी कनि था ठीकु आहे उहा चोरी चोरी इहा त थी न हा हाणे चए थो जेको आहे सो इहो फिलहाल रोड न ठहिया साईं उन्हनि जा पैसा खाई आई छा चोरी थी न चोरी थी बिल्कुलु ॾाढा मुड़ुस थिया न उहे वरी चोरी बि कनि था वरी सीना ज़ोरी बि कनि था इहे थी ॾाढी मुड़ुसी इहे इनखे सॾिबो आहे ॾाढो मुड़ुसी हिकु त जेको आहे सो मसइलो इहो आहे जो तव्हां अगरि कंहिंजो खाओ था ज़ोरी इनखे बि ॾाढी मुड़ुसी सभी चोरी खाईंदो त बि ॾाढी मुड़ुसी थींदी इहा आहे त ॾाढी मुड़ुसी आहे असांखे पाण पुलिस वारा हिते छो जेके आहे वॾा वॾा जेके साहब हूंदा सूबेदार उहे सलाम कंदा अच्छा आहे मशहूरु सूबेदार हूंदो साबिर सूबेदार साईं साबिर सूबेदार ऐं साबिर साईं वॾी ॻाल्हि आहे उनजो वॾो मशहूरु हूंदो पंहिंजे दौर में अच्छा सूबेदार अची वियो त माना ईअं सम्झो था सॼो शहर ख़ाली बादशाह हूंदो शहर तव्हांजो हुन सूबेदार जो किसो पुछूं था तव्हां खां बाद में वक़्त में थोरो घटिताई आहे ब्रेक जो वक़्तु थी वियो आहे नाज़रीन हाजी वधायो जेको चोर आहे पर माज़ी में चोर हुयो हाणे हीउ चोर न आहे हिनखे चोर नथा चऊं असां सां गॾु आहे हाणे अकेडमी खोली आहे इहो ॿुधाए छॾ अकेडमी बि हिननि खोली आहे किथे खोली आहे उहा बाद में हिननि खां पुछूं था प्रोग्राम में वक़्तु थियो आहे शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो मिलूं था ब्रेक खां पोइ